चक लगे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हथियारबंदनि पारां मोर्चाबंद थी हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। फायरिंग जी ॾेवठ खे मुसलसिल 36 कलाक गुज़रण बावजूद पुलिस हथियारबंदनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। बेचांची वारे इलाइक़े बुढू ॻोठ में शर ऐं बडाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि पारां हिक ॿिए मथां रॉकेट लॉन्चर समेत जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग सबबि माण्हू पंहिंजनि घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ॿिए तरफ़ फायरिंग बंदि कराइण लाइ SHO चक जी अॻवाणी में चक, रुस्तम, जहान खान, दाइम मलिक थाणनि जे पुलिस APCM बख्तरबंद गाॾियुनि में सवार थी बेचांजी वारे इलाइक़े में पहुची केतिरनि ई कलाकनि खां हलंदड़ फायरिंग बंदि कराई। फायरिंग बंदि थियण खां पोइ इलाइक़े जा माण्हू इम्कानी झेड़े सबबि उतां लॾ पलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं हलिया विया। आख़िरी इत्तलाउनि ताईं पुलिस जी मौजूद हुजण सबबि फायरिंग बंदि आहे, जॾहिं त धुरियूं जदीद हथियारनि सां मोर्चाबंद बणियल आहिनि।